नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलूं त मोरो जी मौजिज़ शख्सियत ऐं अंजमन हुसैनी मोरो जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर ग़ुलाम शबीर मैमण जी घरवारी डॉक्टर रज़िया शबीर मैमण कोरोना वायरस जी बीमारी सबब आगा खान अस्पताल कराची में फोत थी हुई, जंहिंजो लाश ईदी एम्बुलेंस ज़रिए मोरो आंदो वियो, जंहिंजी जनाज़े नमाज़ अॼु 12 वॻे मरकज़ी इमाम बारगाह हुसैनिया शहर मोरो में SOPs जे तहत अदा कई वेंदी। हिन सिलसिले में फोकल पर्सन डॉक्टर अब्दुल सत्तार ॿुधायो त 3 महीना अॻु फोत थियल डॉक्टर रज़िया शबीर मैमण जी कोरोना वायरस जी टेस्ट पॉजिटिव आई हुई, जंहिं करे खेसि कराची जी आगा खान अस्पताल में दाख़िल कयो, जेका राति देर सां फोत थी वई है, जंहिंजी जनाज़े नमाज़ SOPs जे तहत अदा कई वई, जॾहिं त संदसि मुड़ुस डॉक्टर ग़ुलाम शबीर मैमण पिण कोरोना वायरस जी बीमारी सबब आगा खान अस्पताल में ज़ेरे इलाज है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।